बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां दोस्तनि खे नंढी गुज़ारिश आहे असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजी सपोर्ट कयो। असां अॼु हिकु राज़ तां पर्दो खणण वारा आहियूं त समा केरु आहिनि। हमेशह इहो सुवाल जेको आहे सो हर कंहिंजे ज़हन में हूंदो आहे त समा केरु आहिनि। समा असल में ब्रह्मण आहिनि। समा तॾहिं थिया जॾहिं चच जी वफ़ात खां पोइ सेलाज राय जॾहिं तख़्त ते वेठो हुकूमत कई, उहो सेलाज नालो फिरी पोइ समा थियो। समा जेके आहिनि से हिंदू नस्ल जा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो हिननि इस्लाम क़बूल कयो। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम सिंध ते हमिलो कयो त काफ़ी ज़ातियूं अहिड़ियूं हुयूं हिंदू राजपूत हुयूं, उन्हनि वरी जेको आहे सो इस्लाम क़बूल कयो। समा बि अरब नस्ल जा आहिनि या ब्रह्मण नस्ल जा आहिनि। बहरहाल जेको तारीख़ जेका मिले थी त चयो वञे थो त समा जेको आहे सो अरब नस्ल जा आहिनि, पर असल में समा जेके आहिनि से ब्रह्मण नस्ल जा आहिनि। ब्रह्मण सेलाज पोइ जेको आहे सो लफ़्ज़ फिरी समा थियो। ठीकु आहे, त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी सपोर्ट कयो। महिरबानी।